जाती रिपोर्ट बाबू गुलाम हुसैन माला मूजिब डिप्टी कमिश्नर सजाउल अरफान सलाम जाती शहर पहुची वाटर सप्लाई जे तालान जो मुआयनो कयो। पब्लिक हेल्थ जे ऑफिसरन के पाबंदी कंदे चयो त शहरन के साफ सुथरो पानी मुहैया करे तालान जी सफाई सुथराई के यकीनी बनायो वञे। जेका पोइ तहलका अस्पताल जाती पहुची ओपीडी ऐं वार्डन में दाख़िल मरीजन खां हाल अहवाल वरतो। कोरोना सेंटर ते हलंदड़ वैक्सीन जो पुल जाइज़ो वरतो। डीसी सजावल डॉक्टरन के पाबंद कंदे चयो त तहलका अस्पताल में सिहत जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि ऐं सफाई सुथराई जो ख़ासि ख्याल रखियो वञे। जंहिं बैदि डीसी सजावल गर्ल्स हाई स्कूल समेत प्राइमरी स्कूलन मुगलबीन पैतो जिते ॿारनि खां तैलीमी निसाब रियाज़ी सब्जेक्ट मां सवाल कया। चौथे क्लास जी शागिर्दानी सईदा मेमन ऐं अबू बकर मेमन बोर्ड ते डीसी पारां पुछियल मथिस सवालनि जा जवाब बोर्ड ते लिखी ॾिना। सही जवाब ॾींदड़ डीसी शागिर्दनि जी पढ़ाई जी तारीफ़ कंदे खेनि कैश नक़द इनाम ॾिना ऐं क्लास टीचर उस्ताद मोहम्मद उमर मेमन जी पढ़ाई ऐं महिनत खां मुतासिर थी डीसी सजाउल अरफान सलाम 5000 रुपया कैश नक़द इनाम ॾिनो। स्कूल जे हेडमास्टर शाहनवाज़ टालपुर ऐं ॿियनि उस्तादनि खे शाबाश ॾींदे चयो त ज़िले सजाउल जा ॿिया बि स्कूल विज़िट कया आहिनि पर तव्हांजे स्कूल जी पढ़ाई मां घणो मुतासिर थियो आहियां। उन दौरान साण गॾु असिस्टेंट कमिश्नर उमरान खान, मुख्तार कार शाह, मुराद तुनियो ऐं ॿिया गॾु ऑफिसर गॾु हुआ।